लालू राय वगण में 7 ॾींहं पहिरियां वगण पुलिस हथां खंबे गुम कयल इरशाद भंड खे वगण पुलिस एजेंटनि हथां 30,000 वठी आज़ाद करे छॾियो। अवामी प्रेस क्लब वगण में दाहींदे वगण पुलिस खां आज़ाद थियल इरशाद अली भंड चयो त जमादार अब्दुल्ला मेमण मूंखे पंहिंजे घर जे ॿाहिरां पकड़े वियो हो ऐं कंबर शहर जे कंहिं नामालूम हंध ते रखी मूं ते तशदुद कंदा ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते लिकाईंदा रहिया। अखियुनि ते कारी पटी ॿधी क्लाशनकोक चैम्बर करे चवंदा हुआ त पैसा ॾे या चओ त वगण मां चोरी थियल मोटरसाइकिल मूं चोरी कई आहे। धमकियूं ॾेई अब्दुल्ला मेमण ऐं सदाम हुसैन कल्होड़ो चयो त तुंहिंजो भाउ इक़बाल भंड मामो अला आदितो ऐं सहाफ़ी एजाज़ चौलानी SSP सहाफ़ीअ खे शिकायतूं कनि था। मां उन्हनि ते बि केस कराईंदसि। मां आला इख़्तियारनि जनाब चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान DIG लाड़काणो जनाब DSP नसीराबाद हेठि वगण ऐं ॿियनि वस वारनि खे अपील थो करियां त मूं मिस्कीन बेगुनाह खे खंबे नाहक बंदि कंदड़ एहलकारनि अब्दुल्ला मेमण सदाम हुसैन कल्होड़ो ऐं वॾे मुंशी ज़ुल्फ़िकार सूमरो ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मुंहिंजे अज़ीज़नि खे कूड़े केसनि ऐं जानी माली ख़तरो आहे। मूंखे ख़ुदा रा तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।